नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी और नून लीग के सदर शहबाज शरीफ विच में पहिरीं बाज़ाब्ता मुलाक़ात थी। पार्लियामेंट हाउस इस्लामाबाद में मुखालिफ धुर अगुवान के चैम्बर में मुखालिफ धुर के इजलास में शिरकत लाइ आसिफ ज़रदारी और बिलाल भुट्टो ज़रदारी पहुता तो शहबाज शरीफ दरवाजे ते अची संदन आदुर्भाव कयो, जंहिं बाद शहबाज शरीफ और आसिफ ज़रदारी के विच में बाज़ाब्ता मुलाक़ात थी। इन मौके बिलाल भुट्टो ज़रदारी पिण मौजूद हो। ज़रियन जो चवण हो त मुलाक़ात में मुल्की सियासी सूरत हाल और बेन मामलन ते ख्यालन की ॾे वठ कई। मुलाक़ात खां पोइ अपोजिशन पार्टियुनि के अगुवान जो इजलास थियो, जंहिंमें नून लीग तरफा शहबाज शरीफ, राना तनवीर, शाहिद खाखान अब्बासी, एहसन इकबाल, राना सनाउल्ला और सेनेटर परवेज रशीद, पीपल्स पार्टी के आसिफ अली ज़रदारी, बिलाल भुट्टो ज़रदारी, खुर्शीद शाह, नवीद कमर और शहरी रहमाल, MMA जे मौलाना असद महमूद, मौलाना वसी, जड॒हिं त ANP जे अमीर हैदर होती शरीक थिया। इजलास में मुल्की सियासी सूरत हाल, फौजी अदालतन में वाद नेब जी कार्रवाइन और मुखालिफ धुर जे गडि॒यल हिकमती अमले ते ॻाल्हियूं जारी आहिनि। इजलास दौरान सेनेट जे डिप्टी चेयरमैन सलीम मांडली वाला खे शहबाज शरीफ जे चैम्बर ॿाहिरां मौजूद सिक्योरिटी एहलकारनि रोके वरितो। संदसि चवण हो त अवां जो नालो इजलास लाइ ॾिनल नालनि में शामिल न आहे, तंहिं करे अवां इजलास में शरीक नथा करे सघो। सेनेट जे डिप्टी चेयरमैन इजाज़त न मिलण ते वापसि मोटी वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।